अस्सलाम वालेकुम। तो असां बा सिंध में ॾिठोसीं और मीडिया में न्याणी हिकिड़ो मुमताज़ मौलाई जो ज़ाल आहे, वरितंदो आहे, पीटींदो, रोईंदो, दाहियूं कंदो आहे, त उन न्याणी खे हक़ में का शइ बि न ॾिनई। वरी मुमताज़ मौलाई पाण खे बरोच कंदो आहे। असांखे ॾाढी शर्म ईंदो आहे अहिड़े बरोचनि जा नक कपियल हुजनि। न्याणी के घर को अड़े तू मुमताज़ मौलाई जॾहिं भेण चो पाण खे बरोच छॾे थो त पहिरियों तूं पंहिंजो घर त संभाल। तुंहिंजो घर वारी न्याणी वरितंदो आहे, पीटींदो, रोईंदो। हे अञा पाण खे बरोच तूं सम्झो आहे, तूं बरोचनि जो को मंगड़हार आहे, पर लानत थी मुंहं में जो पाण खे बरोच छॾाईंदो आहे। असांजे बरोचनि जो ख़्वार कयो थी बेग़ैर। तूं पाण खे बरोच न छॾाए जो असांजे हद में हुजे हा त तोखे उफट मारियूं आहे बब्बर में बंदूक हणी। तूं पाण खे बरोच सम्झो, तूं पंहिंजो घर नथो संभाले सघे। वरी माई न्याणी खे, घर वारी खे, पंहिंजे खे कढी छॾियो थी, उन खे हक़ में का शइ बि न ॾिनो थी। वरी पाण खे मुमताज़ मौलाई छॾे थो। लानत थी मुमताज़ मौलाई, पाण खे बरोच न छॾाए, तूं पाण खे हाणे मंगड़हार